Welcome to Time News Studios. You are watching 9 p.m. Bulletin. ये जो है ना कि हमारे लोग नहीं थे सीसीटीवी फुटेज सामने लेके आए, मैं तमाम सीसीटीवी फुटेज आज कौम के सामने रखने जा रहा हूँ। ना सिर्फ सीसीटीवी फुटेज में आप देख सकेंगे इनके लोगों को, उनको सुन सकेंगे कि इनके अपने लोग थे, और आप देखेंगे जो मजामत की गई, इनको रोकने की कोशिश की गई, इनको भरपूर रोकने की कोशिश की गई। मनसूबा ये था कि लाशें गिरे और हर हवाले से यहाँ तबाहियाँ हो जाएं। जिस तरह तालिबान को वापस लाए, हर कदम जो बानी चेयरमैन पीटीआई और उसके हवारियों ने उठाया है, हमेशा मुल्क के खिलाफ उठाया है और अपनी अना की तस्कीन के लिए और अपना स्टैचर बड़ा करने के लिए उठाया। और अमन तरीके से रोका गया, तशद्दुद का रास्ता नहीं इख्तियार किया गया, तशद्दुद इन्होंने किया। वफाकी सरकार 9 मई जे हवाले से सीसीटीवी फुटेजेस जारी करे छॾिया। वफाकी वज़ीर अता तारण चयो आहे त हिकु रिथाबंदी तहत 9 मई जा वाक़िया कराया विया। 9 मई ते हमला करे फुड़लुट कई वई। तहरीक इंसाफ़ वारा चई रहिया हुआ त सीसीटीवी फुटेजेस साम्हूं आणियो। हुकूमत उहे फुटेजेस साम्हूं आंदा आहिनि। हाणे पीटीआई वारा क़ौम खां माफ़ी घुरनि। छा यास्मीन राशिद, शहरियार आफरीदी ऐं उस्मान डार तहरीक इंसाफ़ जा मेंबर्स न आहिनि? छा 9 मई ते हुननि जा माण्हू रोडनि ते न निकिता हुआ? मुराद सईद बयान जारी कंदे कारकुननि खे मुख़्तलिफ़ हंधनि ते पहुचण जो हिदायतूं जारी कयूं। ही मुल्क दुश्मन आहिनि ऐं अॼु बि इन माइंड सेट ते क़ाइमु आहिनि। तहरीक इंसाफ़ जो बानी 9 मई वाक़िअनि ते क़ौम खां माफ़ी घुरे ऐं केसिस खे मुंहुं ॾे। अमेरिकी कांग्रेस जे मेंबर्स पीटीआई बानी जी आज़ादी लाइ सदर जो बाइडन खे ख़त लिखी छॾियो। कांग्रेस जे 46 मेंबर्स पारां लिखियल ख़त में ॼाणायो वियो त हिकु मक़बूल अॻवान खे मुसलसल क़ैद में रखियो वियो आहे। तहरीक इंसाफ़ खे फेबरवरी जी चूंडुनि खां बि परे रखण जी कोशिशि कई वई। पाकिस्तान में गुज़िरियल आम चूंडुनि में धांधलियुनि जा इल्ज़ाम साम्हूं आया। हुकूमत पंहिंजो असर रसूख़ इस्तेमालु कंदे तहरीक इंसाफ़ जे अॻवाननि जा वोट नंबर तब्दील करे खेनि शिकस्त ॾियारी। हुकूमत सोशल मीडिया ते पाबंदी लॻाए पीटीआई जी मुहिम खे रोकियो ऐं पार्टी जे बानी समेत ॿियनि अॻवाननि खे गिरफ़्तार करे क़ैद कयो। उमेद आहे त अमेरिका पाकिस्तान में जमहूरियत जी बहाली लाइ पंहिंजो असर रसूख़ इस्तेमालु कंदो। अमेरिकी कांग्रेस पारां लिखियल ख़त में पाकिस्तान बाबति अमेरिकी पॉलिसियुनि ते नज़रसानी ते ज़ोर। पीटीआई बानी जी आज़ादी लाइ तहरीक इंसाफ़ वारा मुसलसल परॾेही मुदाख़लत खे दावत ॾेई रहिया आहिनि। कांग्रेस मेंबर्स जो सदर बाइडन खे हिकु ख़त हक़ीक़ी आज़ादी वारे बयानीअ जी ताबूत में वधीक हिकु कोको आहे। पीपल्स पार्टी सेनेटर शेरी रहमान चयो आहे त ॿिए कंहिं मुल्क जे सियासी ऐं क़ानूनी मुदाख़लत आलमी उसूलनि जे ख़िलाफ़ वर्ज़ी आहे। हीउ ख़त पाकिस्तान जे सियासी निज़ाम ऐं अदलिया जी ख़ुदमुख़्तियारी खे चैलेंज करे थो। कांग्रेस जो ख़त ॿिए कंहिं मुल्क जे मामलनि में मुदाख़लत खे जाइज़ करार ॾियण बाबति हिकु ख़तरनाक मिसाल आहे। तहरीक इंसाफ़ जी अमेरिका में पाकिस्तान ख़िलाफ़ लॉबिंग जी मज़म्मत कयूं था। पुरअमन एहतजाज आइनी ऐं क़ानूनी हक़ आहे। अवाम पुरअमन रहे, कानून हथ में न खणे। शाह महमूद कुरैशी जूं अदालत में पेशी वक़्तु मीडिया सां ॻाल्हियूं। पीटीआई अॻवान बैरिस्टर सैफ चयो आहे त पीटीआई बानी 24 नवंबर ते एहतजाज जी कॉल ॾिनी आहे। मुतालबा पूरा न थिया त इस्लामाबाद में वेही रहंदासीं। एहतजाज जो मक़सदु पीटीआई बानी ऐं ॿियनि अॻवाननि खे आज़ादु कराइणु आहे। असां जलसनि में का बि सरकारी मशीनरी इस्तेमालु नाहे कई। पीटीआई बानी जी घरवारी बुशरा बीबी पारां एहतजाज बाबति पार्टी अॻवाननि ऐं कारकुननि खे हिदायतूं जारी। 24 नवंबर ते एहतजाज में शरीक हर तक मां MNA खे 10,000 ऐं MPA खे 5,000 रुपया ॾियण जी बि हिदायत। गुज़िरियल ॾींहुं बुशरा बीबी चयो हो त जेको MNA या MPA पाण सां गॾु माण्हू न वठी आयो त उनखे पार्टी मां निकाली ॾिनी वञे। अॻूणे स्पीकर असद कैसर चयो आहे त MNAs खे गिरफ़्तार करे न्यापो ॾिनो वेंदो आहे त पार्लियामेंट जी का बि हैसियत न आहे। बानी पीटीआई समेत समूरनि सियासी क़ैदनि खे आज़ादु कयो वञे। चोवीह नवंबर ते एहतजाज जो सॾु ॾियण वारा कामयाब न थींदा। नवाज़ शरीफ़ जूं लंडन में ॾेह रवानगी खां अॻु मीडिया सां ॻाल्हियूं। नवाज़ शरीफ़ चयो त इहो सच नाहे त मूंखे वज़ीर आज़म थियण खां अॻु रोकियो वियो। तय कयो हो त अक्सरियत न मिली त वज़ीर आज़म जो उम्मीदवार न थींदुसि। नवाज़ शरीफ़ ऐं मरियम नवाज़ लंडन जो दौरो मुकमल करे ॾेह वापसी लाइ रवाना थी विया। नवाज़ शरीफ़ 26 अक्टूबर ते लंडन पहुतो हो। हुन अमेरिका ऐं जनेवा जा बि दौरा कया हुआ। पीटीआई जे 24 नवंबर जे एहतजाज ते कुझु नथो चई सघां। मुंहिंजे मथां 14 केस दाख़िल आहिनि। हिकु केस मां गुज़िरियल ॾींहुं बरी थियो आहियां। शेख रशीद जूं रावलपिंडी जी दहशतगर्दी तौरु अदालत ॿाहिरियां मीडिया सां ॻाल्हियूं। शेख रशीद चयो त असुलु मसइले तरफ़ अचो, माण्हू महांगाई सबबु मरी रहिया आहिनि ऐं कंहिंखे परवाह न आहे। मुंहिंजे ख़िलाफ़ 14 केस दाख़िल कया विया आहिनि। उमेद आहे त केसिस मां बरी थींदुसि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़, वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी ऐं पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां कलात हमले जी मज़म्मत।
वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ चयो आहे त दहशतगर्दनि जो हथें ख़ाली शहरनि ते बुज़दिलाणो हमलो मज़म्मत जोॻो आहे। डफेड़ ऐं बदअमनी पखड़ींदड़ अंसर बलूचिस्तान जे माण्हुनि जी तरक़ी जा दुश्मन आहिनि। अहिड़ियूं किरियल हरकतूं हुकूमत जे बलूचिस्तान जी तरक़ी ऐं ख़ुशहाली जे अज़म खे ख़तमु नथियूं करे सघनि। दहशतगर्दनि जा बुज़दिलाणा हमला बहादुर क़ौम जा हौसला ख़ता नथा करे सघनि। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी बि कलात हमले जी मज़म्मत कंदे चयो आहे त मुल्क ख़ातिर क़ुर्बानी ॾींदड़ जवान क़ौम जी दिलनि में हमेशह ज़िंदा रहंदा। पीपल्स पार्टी समूरनि क़िस्मनि जे दहशतगर्दी जी मज़म्मत करे थी। अहिड़ियूं कार्रवायूं क़ौमी अज़म कमज़ोर नथियूं करे सघनि। वफ़ाक़ी घर वज़ीर मोहसिन नक़वी चयो आहे त शहीदनि जी क़ुर्बानीनि खे हमेशह यादि रखियो वेंदो। शहीद असांजो फ़ख्रु आहिनि। लाज़वाल क़ुर्बानीनि जो कर्ज़ कॾहिं बि नथो लाहे सघिजे। कलात में चेक पोस्ट ते दहशतगर्दनि जे हमले में 7 अहलकार शहीद ऐं 15 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ। का मिनी बजट न अची रही आहे। 12,970 अरब रुपयनि जी टैक्स उगाड़ी जो हदफ़ पूरो कयो वेंदो। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो ऐलान। मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त प्राइमरी सरप्लस हदफ़ कामयाबी सां पूरो कयो। हाणे NFC ते नज़रसानी जी ज़रूरत आहे। टैक्स उगाड़ी खे एनफोर्समेंट ऐं इंतज़ामिया क़दमनि सां बहितर कयो वेंदो। 11 खातनि में राइट साइज़िंग जो कमु मुकमल थी वियो आहे। 5 खातनि में कमु जारी आहे। IMF वफ़द सां तवानाई जे शोबे में सुधारनि ते घणी ॻाल्हि ॿोल थी। जिनको डिस्कोज़ ऐं एयरपोर्ट खे ख़ानगी शोबे खे ॾींदासीं। अमेरिकी टेस्ट बाबति इजलास दौरान झेड़े बाद STS जे सेक्रेटरी सचानंद सोलंकी उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। सचानंद सोलंकी पारां IBA यूनिवर्सिटी सखर जे VC आसिफ़ अहमद शेख ते गारगन करण जा इल्ज़ाम। VC ॾांहुं उमाणियल पंहिंजी इस्तीफ़ा में सोलंकी चयो आहे त अहिड़े माहौल में सख़्त ज़हनी दबाउ हेठि कमु नथो करे सघां। सचानंद सोलंकी वाक़े बाबति हिकु रिपोर्ट बि ठाहे वरिती। रिपोर्ट में चयो वियो आहे त 13 नवंबर ते VC जे ऑफिस में थियल इजलास दौरान VC आपे मां निकिरी वियो। वाइस चांसलर कमरे में हिकु औरत ऑफिसर जी मौजूदगी दौरान माउ भेण ते गारियूं ॾिनियूं। VC मेज़ ते पियल गिलास, चांहि जा कोप ऐं फाइल उछलाइणु शुरू कया। हथ में झलियल गिलास टुटण सबबि VC जो पंहिंजो हथ बि ज़ख़्मी थी पियो। सचानंद सोलंकी पारां इख़्तियारनि खे वाक़े जो नोटिस वठी फौरी क़दम खणण जी अपील। टाइम न्यूज़ पारां राब्तो करण ते VC आसिफ़ शेख चयो त इहो को वॾो मसइलो न आहे। घर या इदारे जे वॾे जे दड़के में बि प्यार हूंदो आहे। इस्तीफ़ा ॾींदड़ सचानंद सोलंकी खे कमु जारी रखण जी हिदायत। छोर भरिसां खूह जी सफ़ाई दौरान साहब उसाड़जण सबबि 3 ॻोठाणा फौत। ॻोठ महेंद्री जे पार में पुराणे खूह जी सफ़ाई लाइ हिकु पोरियत हेठि लथो। वापसि न वरण ते हिकु ॿिए पुठियां वियल 2 ॼणा बि ज़हरीली गैस में साहब उसाड़जण सबबि हयातियूं विञाए वेठा। 3 पोरियतनि जा लाश कढिया विया। फौतनि में सिकंदर समेजो, हबीबुल्ला समेजो ऐं हिकु ॿियो ॻोठाणो शामिल। मलीर जेल में कैद जवाबदार। जिना अस्पताल मां इलाज दौरान फरार। पुलिस मौजूद कैदी आगा सलीम मनशियात केस में कैद काटे रहियो हो। कोट पुलिस खेसि MRI कराइण लाइ अस्पताल आंदो त वजु वठी फरार थी वियो। कैदी जे फरार थियण बाद पुलिस नाकाबंदी शुरू करे छॾी। ग़फ़लत जो मुज़ाहिरो करण ते पुलिस अहलकार गिरफ़्तार। ऑस्ट्रेलिया ॿी T20 मैच में पाकिस्तान खे शिकस्त ॾेई सीरीज़ पंहिंजे नाले करे वरिती। 148 रन जे जवाब में पाकिस्तानी टीम 134 रन से ऑल आउट। ऑस्ट्रेलियाई बॉलर स्पेंसर जॉनसन 5 विकेट्स वरितियूं। ऑस्ट्रेलिया टॉस खटी पहिरीं बैटिंग करण जो फ़ैसिलो कयो। मैथ्यू शॉट 32 रन ठाहे टॉप स्कोरर रहियो। पाकिस्तान तरफ़ां हारिस रऊफ़ 4, अब्बास आफरीदी 3 ऐं सुफ़ियान मुक़ीम 2 विकेट्स वरितियूं। जवाब में पाकिस्तानी टीम 134 रन ते ढेर थी वई। 4 रांदीगर बिना रन्स ठाहिण जे पवेलियन मोटी विया। उस्मान खान 52 रन्स ठाहे बि टीम खे कामयाबी न ॾियारे सघियो। 3 मैचेस से बदल सीरीज़ ऑस्ट्रेलिया 2-0 तां पंहिंजे नाले करे वरिती। ICC हिकु भेरो ॿीहर भारतीय क्रिकेट बोर्ड ॾाढो गोॾा खोड़े छॾिया। चैंपियंस ट्रॉफी जे दौरे जो शेड्यूल तब्दील। ICC जे ॿिए सभ खां वॾे इवेंट जी ट्रॉफी आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान न वेंदी। PCB जे जारी कयल शेड्यूल में चैंपियंस ट्रॉफी
खे स्कर्दू हुंज़ा ऐं मुज़फ़राबाद खणी वञिणो हो। ICC नए शेड्यूल में ॼाणायल इलाइक़नि खे कढी छॾियो। ICC जे जारी कयल शेड्यूल मूजिबि चैंपियंस ट्रॉफी जो दौरो अॼु खां शुरू थींदो ऐं 27 जनवरी ते ख़तमु थींदो। ट्रॉफी इस्लामाबाद, टैक्सला, कानपुर हेठि एबटाबाद, मरी ऐं कराची वेंदी। ICC ट्रॉफी टूर प्लान में लाहौर शामिल नाहे। 26 नवंबर ते ट्रॉफी अफ़गानिस्तान मोकिली वेंदी। बांग्लादेश, ॾखिण अफ्रीका, न्यूज़ीलैंड, इंग्लैंड ऐं भारत खां थींदी। 27 जनवरी 2025 ते वापसि पाकिस्तान पहुचंदी। ऐं चैंपियंस ट्रॉफी हाइब्रिड मॉडल ते करायो नुक़सान असां भरींदासीं। भारत जो ICC खे जवाबी ख़त। ICC पाकिस्तान अचण खां इनकार करण ते भारतीय क्रिकेट बोर्ड खां लिखत में सबक़ तलब करे वरिता। ICC जे ख़त ते भारतीय क्रिकेट बोर्ड जवाबी ख़त लिखी छॾियो। भारतीय बोर्ड ख़त में चयो त चैंपियंस ट्रॉफी हाइब्रिड मॉडल ते कराई वञे, माली नुक़सान असां पूरो कंदासीं। पाकिस्तान क्रिकेट बोर्ड वाज़े करे चुको आहे त हू हाइब्रिड मॉडल ते राज़ी नाहे।